SHO सोबोदेरो मोहम्मद सलीम दायो पंहिंजी हिकमत अमली मिटाईंदे खीर विकिरो कंदड़ ऐं मच्छी खपाईंदड़ समेत ॿिया मुख़्तलिफ़ रूप अख़्तियार करे ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो। केतिराई ॾोहारी गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। शहरियुनि जो चवणु आहे त SHO मोहम्मद सलीम दायो जो कमु करण जो पंहिंजो मख़सूस अंदाज़ ऐं तरीक़ो आहे, जेको ॾोहारियुनि खे सुधरी वञण सां गॾोगॾु हिकु भेरो मोहलत फ़राहम करण ऐं बाज़ न अचण जी सूरत में खेनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कंदे जेल भीड़ो करण संदन जे पेशे में शामिल आहे। मज़कूरा SHO जो शुमार हिकु बहितरीन ऐं बाइख़लाक़ फ़र्ज़शनास ऑफिसरनि में थिए थो। SHO मोहम्मद सलीम दायो CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त SSP ख़ैरपुर जनाब मीर रोहिल ख़ान खोसो जी सख़्त हिदायतुनि ते मंशियात फ़रोशनि जुआरियुनि समाज दुश्मन अनासरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयूं जारी रहंदियूं। केर सां बि ज़्यादती ऐं नाजाइज़ी न कई वेंदी। ॾोहारियुनि ख़िलाफ़ धरती ट्रामो करे छॾींदड़ ग़रीब ऐं मिसकीननि लाइ थाणे जो दरवाज़ो 24 कलाक खुलियल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।